अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आज सब खैरियत सां हूंदा। दोस्तों ही वीडियो ठाहिण जो मक़सदु इहो हुयो त तव्हांखे हिकु नए यूट्यूब चैनल जे बारे में इंट्रोडक्शन ॾियां। दोस्तों मां हिकु नओं यूट्यूब चैनल ठाहियो आहे राशिद इन्फो जे नाले सां, जंहिं यूट्यूब चैनल ते मां तमामु एजुकेशनल ऐं टेक्निकल वीडियोज़ अपलोड कंदो रहंदुसि। ऐं हीउ जेको मैक्स डायरी यूट्यूब चैनल आहे, इन ते का अहिड़ी ग्रो कोन थी सघी, छो त इन में मुंहिंजी पंहिंजी ग़लती हुई ऐं मां इनखे सुठे नमूने सां टाइम न ॾिनो ऐं वीडियो एडिटिंग न कई ऐं काफ़ी स्लो कमु हलायो आहे। इन जे करे मां हिन यूट्यूब चैनल ते जेको आहे सो ग्रो न करे सघियो आहियां ऐं मुंहिंजो एतिरो स्टेटस ठाहिण में या इन एडिटिंग करण में को अहिड़ो शौक़ु कोन हो। ऐं हाणे हीउ जेको मां यूट्यूब चैनल ठाहियो आहे राशिद इन्फो, इन में इनशाला टेक्निकल टिप्स ऐं ट्रिक्स रखंदुमि, वीडियोज़ ठाहींदुमि ऐं एजुकेशन जे बारे में, नौकरियुनि जे बारे में काफ़ी इंफॉर्मेशन तव्हांखे मिलंदी हिन यूट्यूब चैनल ते। तव्हां हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, पंहिंजे दोस्तनि सां जेको आहे सो शेयर कंदा त जीअं मुंहिंजी जेको आहे सो हौसला अफ़ज़ाई थींदी। तव्हां दोस्तनि खे वरी बि मां गुज़ारिश कंदुमि त मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल खे तव्हां सब्सक्राइब कजो ऐं दोस्तनि खां सब्सक्राइब कराइजो। हींअर वठंदासीं तव्हां खां इजाज़त, मिलंदासीं अॻे चैनल राशिद इन्फो ते। सो तेसिताईं ॾींदा इजाज़त, ख़ुदा हाफ़िज़।